अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, ठीकु ठाक आहियो, ख़ैरियत सां आहियो? SPSC तरफ़ां सिंधी लेक्चरर जे इंटरव्यू में पुछा कयल सवाल इहो पंहिंजो सिलसिलो हली रहियो हुयो। उन सिलसिले में अॼु असां जेके सवाल पढ़ंदासीं उहा इंटरव्यू नंबर 6, यानी कि मुंहिंजे यूट्यूब चैनल ते जेका सीरीज़ हले थी पई उनजो ही इंटरव्यू नंबर ईअं सम्झो बल्कि 6 आहे। हीउ इंटरव्यू जेको कंडक्ट कयो वियो 29 तारीख़ 7 महीनो 2024 में SPSC तरफ़ां। हिन में सिर्फ़ु असां सवाल जेके उहे ॾिसंदासीं त कहिड़ा कहिड़ा हिन इंटरव्यू में सवाल पुछिया विया। तक़रीबन 19 सवाल आहिनि, ॾाढा आम सवाल आहिनि। ऐं मुंहिंजो हिकिड़ो अलॻि सां वीडियो तव्हांखे यूट्यूब चैनल ते मिली वेंदो। उन में वरी मां इन्हनि सवालनि खे जवाबनि समेत माना डिस्कस कयो आहे। ठीकु आहे, त शुरू करण खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश बि कंदुसि, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त काइंडली हिनखे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, शुरू था कयूं। हिन में जेको पहिरियां त चयो वियो त पंहिंजो तारीफ़ करायो। उन तारीफ़ में हिन ज़ाहिरी ॻाल्हि आहे त GB जो CGPA जो ज़िकिर कयो हूंदो, त उन में वरी पुछा कई वई आहे त CGPA जो फुल फॉर्म छा आहे, उहो ॿुधायो। उन खां पोइ सुवाल कयो वियो त जमाल अबड़े जे कंहिं मशहूरु कहाणी जो नालो ॿुधायो। जमाल अबड़े जूं बहितरीनु कहाणियूं आहिनि, कंहिं हिकिड़ी कहाणी जे नाले लाइ पुछा कयो वियो। चौथे नंबर ते जमाल अबड़े जे पुट जो नालो ॿुधायो। उन खां पोइ सुवाल नंबर 5, अव्हांजी पसंदि जो कहाणीकार केरु आहे? हीउ अहम सुवालु आहे, इनखे हर हिक खे प्रिपेयर करणु खपे। उन खां पोइ 6 नंबर ते पन ॿोड़ी पाताल में इहो बैत कहिड़े सुर जो आहे? शाह लतीफ़ जो बैत आहे, इहो कहिड़े सुर में लिखियलु आहे, कहिड़े सुर जो आहे, इहो पुछियो वियो। बल्कि वरी इहो बि पुछा कई वई त पन ॿोड़ी पाताल में इहो बैत मुकमिल करियो। माना एतिरो पढ़ी करे पोइ शागिर्द खे चयो वियो त इहो तव्हां अॻिते पाण मुकमिल कयो। सवाल नंबर 8 कयो वियो, सुर कापाइती मां को बैत ॿुधायो। सवाल नंबर 9, लुत्फुल लतीफ़ किताबु कंहिंजो लिखियलु आहे। सवाल नंबर 10, फ़इल जा घणा क़िस्म आहिनि? अच्छा, फ़इल खे ॾाढो माना फ़इल ऐं इस्म इन ॿिनि खे ॾाढो इंटरव्यू में पुछनि था पिया। इनखे सुठे नमूने सां प्रिपेयर कयो, तव्हां तयारु कयो। 11 नंबर ते सवाल कयो वियो त फ़इल मुतअदी मारूफ़ जा घणा ऐं कहिड़ा कहिड़ा क़िस्म आहिनि। उन खां पोइ सवाल पुछा कई वियो जेको नंबर 12, ॻुझारतूं किताबु कंहिंजो लिखियलु आहे। उन खां पोइ सवाल नंबर 13, कुवतुल आशिकीन किताबु कंहिंजो लिखियलु आहे। उन खां पोइ सवाल नंबर 14, अबुल हसन ठटवी जी सिंधी सूरत ख़तीअ में घणा अखर हुआ? इहो सवाल पुछियो वियो। 15 नंबर ते सवाल पुछियो वियो, शाह इनायत रिज़वी कहिड़े दौर जो शाइर हो? 16 नंबर ते सवाल पुछियो वियो, मामूई फ़क़ीरनि बाबति कुझु ॿुधायो। उन खां पोइ वरी सवाल पुछियो वियो त मामूई फ़क़ीरनि जो को बैत ॿुधायो। मामूई फ़क़ीरनि जो जेके मामूई फ़क़ीर घणा 7 उन्हनि मां कंहिंजो बि को बैत ॿुधायो, इन लाइ पुछियो वियो। 18 नंबर ते सवाल कयो वियो त शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जो रिसालो कंहिं मुरतब कयो। ऐं 19 नंबर ते सवाल पुछियो वियो, हाणे इहो शाह करीम बुलड़ीअ वारे रिसाले जे जवाब मां ई जेको आहे उहो सवाल ठहियो आहे। त शुरू में मोहम्मद रज़ा जेको किताबु मरतब कयो उनजो मुकमल नालो ॿुधायो। उन खां पोइ जेको डेमो जो टॉपिक हिन कैंडिडेट खे ॾिनो वियो उहो ॾिनो वियो शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारो। ही हुआ अॼु जे हिन इंटरव्यू जा सवाल। ऐं ख़ुदा खां उमेदु आहे, बल्कि ख़ुदा खां दुआ बि आहे, उमेद बि आहे त हीउ कैंडिडेट जंहिं इहे इंटरव्यू में जंहिंखां इहो वरितो वियो हूंदो, अलाह साईं उनखे कामयाबु करे, अलाह साईं उनखे सुठनि नंबरनि में कामयाबु करे। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अलाह हाफ़िज़।